बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सालिसु कौनुल जुमलति सानियति जवाबन अन सवाल नशअ मिनल जुमलतिल ऊला ककौलिही ज़अमल अवाज़िलु अन्ननी फ़ी गमरतिन सदक़ू वलाकिन्न गमरती ला तंजली। ही वसल ऐं फ़सल जे बयान में आहे। सतों बाब। वसल चइबो आहे अतफ़ करण खे ऐं फ़सल चइबो आहे अतफ़ न करण खे। त पोइ मुसनिफ़ बयानु कयो त 2 जॻहूं अहिड़ियूं आहिनि जंहिं जॻह ते अतफ़ कयो वेंदो ऐं 5 जॻहूं अहिड़ियूं आहिनि जंहिं जॻह ते अतफ़ न कयो वेंदो। यानी कि वसल जा मक़ाम 2 आहिनि ऐं फ़सल जा मक़ाम 5 आहिनि। वसल जा कहिड़ा 2 मक़ाम आहिनि उहे मुसनिफ़ बयानु कयो त वसल उते कंदा आहियूं जिथे 2 जुमलनि में मुकमिल तौर ते मुताबिक़त हुजे। यानी कि 2 जुमला या त ख़बरे हुजनि या त 2 जुमला इंशाया हुजनि ऐं उन्हनि में मुनासिबत तामा हुजे। मुनासिबत तामा जो मतिलबु इहो आहे त मानवी तौर ते 2 जुमला हिक ॿिए सां मुनासिबत रखनि। यानी 2 जुमलनि जी मुस्नद इलैह भी हिक ॿिए सां मुनासिबत रखनि ऐं 2 जुमलनि जा मुस्नद भी हिक ॿिए सां मुनासिबत रखनि। जॾहिं उनमें मुनासिबत तामा हूंदी ऐं जॾहिं उहे उन जुमलनि में इतिहाद हूंदो, यानी कि उहे जुमला या त 2 जुमला ख़बर हुजनि या त 2 जुमला इंशाया हुजनि, त पोइ उन जॻह ते असां वसल कंदा आहियूं यानी अतफ़ कंदा आहियूं। ऐं ॿियो वरी मुसनिफ़ अतफ़ करण जी ॿी जॻह इहा ॿुधाई त असां उन जॻह ते अतफ़ कंदा आहियूं जंहिं जॻह ते अतफ़ छॾे ॾियण मंझि ख़िलाफ़ मक़सद माना अदा थिए। त यानी जेकॾहिं असां अतफ़ खे छॾे ॾींदासीं त मुतकलिम जेका माना अदा करणु चाहे थो मुख़ातब उन माना जे ख़िलाफ़ सम्झंदो। सो उन जे करे अतफ़ करणु ज़रूरी हूंदो आहे। पोइ उन जॻह ते अतफ़ कयो वेंदो आहे। उन खां बाद में पोइ मुसनिफ़ ॿुधायो हुयो त वसल यानी कि अतफ़ छॾे ॾियणु, फ़सल यानी कि अतफ़ छॾे ॾियणु। त अतफ़ खे छॾे ॾियणु, अतफ़ न करणु, अतफ़ बिल वाव खे छॾे ॾियण जा 5 मक़ाम आहिनि जंहिं जॻह ते अतफ़ खे न कयो वेंदो, अतफ़ खे छॾे ॾिनो वेंदो। त उहे 5 मक़ामनि मंझां असां पहिरियों मक़ाम पढ़ियोसीं त 2 जुमलनि में इतिहाद ताम हुजे। यानी 2 जुमला मुकमिल तौर ते हिक ॿिए सां मुतफ़िक़ हुजनि, इतिहाद उन में ताम हुजे। इतिहाद ताम कीअं हासिल थींदो आहे उहे मुसनिफ़ 3 तरीक़ा ॿुधाया हुया। बदल जे ज़रिए हासिल थींदो आहे, बयान जे ज़रिए हासिल थींदो आहे ऐं ताक़ीद जे ज़रिए हासिल थींदो आहे। इहो कीअं इतिहाद हासिल थींदो आहे त हिकिड़ो 2 जुमला हूंदा त हिकिड़ो मुबदल मिन्हु हूंदो, ॿियो बदल हूंदो। त मुबदल मिन्हु मंझां जेका मुराद हूंदी उहा ई बदल मां बि मुराद हूंदी। त इन में इतिहाद थी वियो ऐं इतिहाद ताम थी वियो। ॿियो वरी सूरत आहे बयान जी, त जेका मुबैन मां मुराद हूंदी उहा ई बयान मां मुराद हूंदी। यानी 2 जुमला हूंदा त हिकिड़ो मुबैन हूंदो त ॿियो बयान हूंदो। त जेको मक़सदु मुबैन जो हूंदो उहा ई मुराद बयान मंझां हूंदी। टियों तरीक़ो ॿुधाई ताक़ीद जो। त ताक़ीद जॾहिं अचे जुमिले मंझि त उहो जुमिलो बि उन जुमिले 2 जुमलनि में इतिहाद ताम हूंदो आहे। इतिहाद ताम हुजण जे करे पोइ असां उन में अतफ़ खे छॾे ॾींदा आहियूं। कीअं त 2 जुमला हूंदा त हिकिड़ो मुअक्किद हूंदो, ॿियो ताक़ीद हूंदो। त जेको मक़सदु मुअक्किद जो हूंदो उहा ई माना ताक़ीद बि अदा कंदो आहे। त जॾहिं साॻी माना उनखे अदा कंदा आहिनि त पोइ उन में इतिहाद ताम थी वेंदो आहे। जॾहिं इतिहाद ताम थी वेंदो आहे त पोइ असां उते अतफ़ न आहियूं कंदा। छो त अतफ़ करण जो मक़सदु हूंदो आहे 2 जुमलनि में मुग़ायरत पैदा करणु। हिन जॻह ते इतिहाद आहे, मुग़ायरत न आहे। सो उन जे करे असां अतफ़ खे छॾे ॾींदा आहियूं, अतफ़ न आहियूं कंदा। इहा थी फ़सल जी पहिरीं सूरत। ॿी सूरत फ़सल जी बयानु कई हुई मुसनिफ़ त 2 जुमलनि में मुकमिल तौर ते तबायुन ताम हुजे। यानी 2 जुमला मुकमिल तौर ते हिक ॿिए खां जुदा हुजनि। कीअं त यानी कि 2 जुमलनि मंझां हिकिड़ो जुमला ख़बर हुजे त ॿियो जुमला इंशाया हुजे। जॾहिं मुकमिल तौर ते उन में तबायुन अची वेंदो त पोइ उन्हनि 2 जुमलनि जो बि अतफ़ हिक ॿिए जे मथां न कयो वेंदो। उन जा मिसाल मां पढ़ी आयो। अॼोके सबक़ में मुसनिफ़ अलैहि रहमत फ़सल जी 3 सूरत बयानु करे रहियो आहे। छो त कुल 5 सूरतूं आहिनि। 2 सूरतूं असां पुठिएं सबक़ में पढ़ियासीं। अॼु 3, 4 ऐं 5 सूरत, इहे 3 सूरतूं असां पढ़ंदासीं। त अतफ़ न करण जी 3 सूरत आहे त 2 जुमला हुजनि, हिकिड़े जुमिले में सवाल हुजे त ॿियो जुमिलो उनजो
जवाब हुजे। सवाल ऐं जवाब में भी इतिहाद हूंदो आहे, छो त सवाल जेको हूंदो आहे उहो जवाब खे मुस्तलज़िम हूंदो आहे, जवाब जेको हूंदो आहे उहो सवाल खे मुस्तलज़िम हूंदो आहे। छो त कंहिं बि शख़्स जे ज़हन में जेकॾहिं अव्हां सवाल ॾींदव त अज़ु ख़ुदि उनजे ज़हन में जवाब जे तरफ़ उनजो ज़हन माइल थी वेंदो। जेकॾहिं कंहिंखे तव्हां जवाबु ॿुधाईंदव त अज़ु ख़ुदि उनजो ज़हन सवाल जे तरफ़ माइल थी वेंदो त इहो सवाल उनजो कहिड़ो आहे। सो इहे ॿई शयुनि में पाण में इतिहाद आहे, मुनासिबत आहे, सवाल जी जवाब जे तरफ़, जवाब जी सवाल जे तरफ़। सो उन जे करे इन में अतफ़ आणे ऐं मुग़ायरत पैदा नाहे करणी। ठीकु आहे, ॿ जुमिला हुजनि, हिकिड़े जे अंदरि सवाल बयानु थी रहियो आहे ऐं ॿिए जे अंदरि जवाबु बयानु थी रहियो आहे, त इहो अहिड़ो मक़ाम आहे, इन मक़ाम में असां हरफ़ अतफ़ मञा वाव खे न आणींदासीं। इन ई खे मुसनिफ़ बयानु कयो आहे शिबह कमाल इत्तिसाल जी सूरत में, यानी कि मुकमिल तौर कमाल इत्तिसाल त न आहे, पर कमाल इत्तिसाल जो शुबह इन मंझि पैदा थी रहियो आहे। उहो मिसाल सम्झो त पोइ इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। तर्जुमो कयो। असालिस टीं सूरत, यानी फ़सल जी टीं सूरत, अतफ़ खे छॾे ॾियण जी टीं सूरत कहिड़ी आहे त कौनुल जुमलति सानियत, हुजणु ॿिए जुमिले जो जवाबन जवाब अन सवाल, अहिड़े सवाल खां जेको पैदा थियो आहे, मिनल जुमलत ऊला, पहिरें जुमिले खां। टीं सूरत इहा आहे त माना ॿिए जुमिले मंझि उहो जवाबु हुजे जेको पहिरें जुमिले में पैदा थियो आहे। त हाणे पहिरियों जुमिलो जेको हूंदो उहो सवाल जी माना अदा कंदो, ॿियो जुमिलो जेको हूंदो उहो जवाब जी माना अदा कंदो। त उनजे करे उन्हनि ॿिन्ही जे दरमियान अतफ़ असां न कंदासीं, अतफ़ खे छॾे ॾींदासीं। मिसाल मुसनिफ़ हिकिड़ो शेर बयानु कयो आहे, ज़अमल अवाज़िल अन्ननी फी गमरतन सदक़ू वलाकिन गमरती ला तंजली। ज़अम जी माना हूंदी आहे गुमान करणु, अवाज़िल इहो आज़िलतुन जो जमो आहे, इन जी माना हूंदी आहे ताना ॾींदड़। हिते मुराद जमात आहे, तानो ॾींदड़ जमातूं, उन जे करे सदक़ू मुज़कर जो सीगो आंदो वियो आहे। गमरत चइबो आहे तकलीफ़, गम, परेशानीअ खे। लातंजली जी माना आहे ख़तमु नाहे, नथी थिए, न ख़तमु थींदड़। हाणे शेर जी माना कयो, ज़अम गुमान कयो, अवाज़िल ताने ॾींदड़नि, त अन्ननी त बेशक मां फी गमरतिन मुसीबत में आहियां, ॾुख में आहियां, सदक़ू उन्हनि सच ॻाल्हायो आहे, वलाकिन ऐं लेकिन गमरती मुंहिंजी तकलीफ़, मुंहिंजी मुसीबत, ला तंजली ख़तमु थींदड़ नाहे। असल में शाइर इहो थो चवणु चाहे त ताने ॾींदड़नि इहो तानो ॾिनो आहे त मां गम में आहियां, मुसीबत में आहियां। त हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त तोखे जन तानो ॾिनो आहे, छा उहे सचा आहिनि या कूड़ा आहिनि? माना वाक़ई तूं गम में आहीं या हुननि हरूभरू तोखे कूड़ो तानो ॾिनो आहे? त शाइर चवे थो त उहे सचा आहिनि, मूंखे अहिड़ी मुसीबत आहे मुंहिंजी जेका ख़तमु नथी थिए। ॿियूं मुसीबतूं त ईंदियूं आहिनि कुझु वक़्त ताईं, पोइ ख़तमु थी वेंदियूं आहिनि, पर मूंखे अहिड़ी मुसीबत आहे जेका ख़तमु नथी थिए। त शाइर खे इश्क़ हुयो, इश्क़ जो को इलाज ई न आहे, उहा मुसीबत ख़तमु नाहे थींदी। सो शाइर बि इहो थो चवणु चाहे त मुंहिंजी मुसीबत अहिड़ी आहे जेका ख़तमु नथी थिए, माना ताने ॾींदड़ पंहिंजी ॻाल्हि में सचा आहिनि। हाणे अव्हां ॾिसो त इहो जेको मुसनिफ़ जेको टियों उसूल बयानु कयो हिन शेर में, उहो कहिड़ी तरह उसूल जारी थिए थो। महल इस्तिशाद छा आहे? उसूल खे वरी सम्झो, ॿ जुमिला हुजनि, हिकिड़े जुमिले में सवाल हुजे, ॿिए में जवाब हुजे, त उन्हनि जे दरमियान अतफ़ नाहे कयो वेंदो, अतफ़ खे छॾियो वेंदो आहे, तां त उन्हनि में कमाल इत्तिसाल पैदा थिए। हिन जॻह ते बि शुबह कमाल इत्तिसाल पैदा थी रहियो आहे, उन जे करे अतफ़ असां नथा कयूं। हाणे हिते ॿ जुमिला आहिनि, ॿ जुमिला कहिड़ा आहिनि हिनखे ॾिसो, ज़अमल अवाज़िल अन्ननी फी गमरतिन, इहो हिकु जुमिलो आहे। सदक़ू वलाकिन गमरती ला तंजली, इहो ॿियो जुमिलो आहे।
त पहिरियों जेको जुमिलो आहे इन जे अंदरि सवाल पैदा थी रहियो आहे, ॿिए जुमिले में उनजो जवाबु ॾिनो वियो आहे। पहिरियों जुमिलो कहिड़ो आहे, ज़अमल अवाज़िल, गुमान कयो आहे ताने ॾींदड़नि त अन्ननी फी गमरतन, त बेशक मां तकलीफ़ में आहियां, यानी जेके तानो ॾियनि था उन्हनि जे गुमान जे मुताबिक़ त मां मुसीबत में आहियां। त हाणे सवाल पैदा थिए थो त उहे पंहिंजी ॻाल्हि में सचा आहिनि या कूड़ा आहिनि। त पोइ जवाबु थो ॾिए शाइर, माना इहो सवाल पैदा थिए थो, मुक़दर सवाल आहे, पर शाइर उनजो पाण ई जवाबु ॾेई छॾियो आहे त सदकू, उहे पंहिंजे ॻाल्हि में सचा आहिनि ताने ॾियण मंझि, त मूंखे अहिड़ी बीमारी आहे जंहिंजो को इलाज ई न आहे, मुंहिंजी अहिड़ी मुसीबत आहे जेका ख़तमु थींदड़ ई न आहे। त हाणे सम्झ में आयो, हिते ॿ जुमिला आहिनि, हिकिड़े जुमिले जे अंदरि सवाल पैदा थी रहियो आहे, ॿिए जुमिले जे अंदरि जवाबु पैदा थी रहियो आहे। हाणे ॾिसो, ज़अमल अवाज़िल अन्ननी फी गमरतन, सदकू आहे, व सदकू न आहे, हिते वाव हरफ आतफ नाहे आंदो वियो, इहो सदकू आहे, व सदकू नाहे चयो वियो, व सदकू चयो वञे हा त इन में मुग़ायरत पैदा थी वञे हा, यानी कि सवाल अलॻि थी वञे हा, जवाबु, हालांकि सवाल अलॻि हूंदो आहे, जवाबु अलॻि हूंदो आहे, सवाल अलॻि माना खे अदा कंदो आहे, जवाबु अलॻि हूंदो आहे। त इन्हनि मंझि कमाल इत्तिसाल नाहे। कमाल इत्तिसाल तॾहिं थींदो जॾहिं ॿई शयूं बिल्कुलु हिकु ई हुजनि, इन में कमाल इत्तिसाल न आहे, पर शुबह कमाल इत्तिसाल आहे। कमाल इत्तिसाल जो इन में शुबह आहे। कीअं शुबह आहे त सवाल जॾहिं अव्हां ॿुधंदव त अव्हांजो ज़हन अज़ ख़ुदि जवाब जे तरफ़ माइल थी वेंदो, या केरु अव्हांखे जवाबु ॿुधाईंदो त अव्हांजो अज़ ख़ुदि ज़हन सवाल जे तरफ़, त इन मंझि कमाल इत्तिसाल त न आहे, पर शुबह कमाल इत्तिसाल आहे। सम्झ में अची वियो त कहिड़ी तरह शुबह कमाल इत्तिसाल आहे। सो अहिड़ी का बि सूरत हुजे जंहिंमें शुबह कमाल इत्तिसाल हुजे त असां उन जॻह ते अतफ न आहियूं कंदा। अॻियां शाइर इन शेर जी वरी पाण ई वज़ाहत करे रहियो आहे, इहा ई ॻाल्हि ॿुधाए रहियो आहे जेका मूं ॿुधाई। ॾिसो, क अन्नहू कील, गोया कि इहो चयो वियो आहे, असदकू फी ज़अमिहिम, क अन्नहू कील, गोया कि इहो सवाल कयो वियो आहे शाइर खां त असदकू फी ज़अमिहिम, छा उहे ताने ॾींदड़ सचा आहिनि पंहिंजे गुमान में, अम कज़बू, या उहे कूड़ा आहिनि। त यानी गोया कि इहो मुक़दर सवाल कयो वियो आहे, पोइ उन सवाल जे जवाब में चयो आहे सदकू वलाकिन गमरती ला तंजली, फ़काल सदकू, पोइ उन इहो सदकू वारो पूरो जुमिलो चयो आहे। व युकाल, ऐं चयो वेंदो आहे बैनल जुमलतैन, इन ॿिन्हिनि जुमलनि में शिबह कमाल इत्तिसाल आहे। शिबह कमाल इत्तिसाल सम्झ में आयो त कीअं आहे? कमाल इत्तिसाल त तॾहिं हुजे हा जॾहिं सवाल ऐं जवाब जी हिकु ई माना हुजे हा, पर सवाल अलॻि माना ते अदा करे रहियो आहे, जवाबु, सो उन जे करे इन मुंहिंजे कमाल इत्तिसाल न आहे, पर शिबह कमाल इत्तिसाल आहे। त सवाल जे ॿुधण सां असांजे ज़हन में जवाबु अची थो वञे, जवाबु ॿुधण सां असांजे ज़हन सवाल जे तरफ़ माइल थी थो वञे। त फ़सुल जूं ॿुधाई त 5 सूरतूं आहिनि, उन्हनि मंझां 3 सूरतूं गुज़री आहियूं, चौथी पढ़ो, अर्राबिअ, चौथी सूरत, अन तस्बिक जुमलतन बिजुमलतैन यसिहु अत्फुहा अला इहदैहिमा लिवुजूदिल मुनासिबत व फी अत्फिहा अलल उखरा फसादुन फयुतरकुल अत्फु दफ़अन लिल वहम का कौलिही। 3 सूरत तवजो हेॾां कयो, सम्झो हिनखे। फ़सुल जी यानी अतफ न करण जी 3 सूरत इहा आहे त हिन जुमिले में जे हिन जॻह ते 2 जुमिला ज़िक्र कया वेंदा, पोइ वरी 3 जुमिले खे ज़िक्र कयो वेंदो, माना टोटल 3 जुमिला ज़िक्र कया वेंदा। ठीकु आहे, पहिरियां 2 जुमिला ज़िक्र कया वञनि, उन खां बाद में वरी हिकु जुमिलो ज़िक्र कयो वञे। त पहिरियां जेके 2 जुमिला ज़िक्र कया विया आहिनि, उन्हनि मंझां बाद वारे जुमिले जो बाद में जेको जुमिलो ज़िक्र कयो आहे, उन्हनि पहिरियनि वारनि 2 जुमिलनि मंझां कंहिं हिक ते उनजो अतफ करणु सही हुजे, पर ॿिए ते अतफ करणु उनजो सही न हुजे। त यानी कि कुल जुमिला आहिनि 3, जेको असां आख़िरी जुमिलो 3 जेको ज़िक्र कयो आहे, उनजो पहिरियनि 2 जुमिलनि मंझां कंहिं हिक ते अतफ करे सघिजे, पर ॿिए ते अतफ करे
पोइ जेकॾहिं असां अतफ़ कंदासीं त हाणे ॿिए ते अतफ़ नथो करे सघिजे न, पोइ थी सघे थो त माना जेको मुखातब आहे उन जो ज़हन उन ॿिए जुमिले जे तरफ़ वञे जंहिं ते मुतकलिम अतफ़ नथो करे। त जॾहिं मुखातब जो ज़हन उन ॿिए जुमिले जे तरफ़ वेंदो जंहिं जॻह ते मुतकलिम अतफ़ नाहे कयो त मुखातब उन जुमिले जी उलट माना सम्झंदो, उन जुमिले जी ग़लति माना सम्झी वेंदो। जेको मुतकलिम मक़सदु अदा करणु रहियो आहे उहो मक़सदु अदा ई न थींदो। सो उन जे करे असां अतफ़ खे छॾे ॾींदासीं। सम्झ में आयो? टे जुमिला हुजनि, टियों जेको जुमिलो आहे उन जो पहिरियनि ॿिनि जुमिलनि मंझां कंहिं हिक ते अतफ़ करणु सही हुजे, ॿिए ते अतफ़ करणु सही, त हाणे जेकॾहिं मुतकलिम अतफ़ कंदो त मुखातब जो ज़हन उन ॿिए जुमिले जे तरफ़ वञी सघे थो जंहिं ते अतफ़ करणु सही नाहे। सो उन जे करे मुतकलिम अतफ़ खे छॾे वेंदो ता त ग़लति जुमिले जे तरफ़ मुखातब अतफ़ न करे सघे। पोइ असां अतफ़ खे छॾे ॾींदासीं। सम्झ में आयो? मिसाल सम्झो, ॻाल्हि वाज़े थी वेंदी। मिसाल में मुसनिफ़ शेर बयानु कयो आहे, वतज़ुन्नु सलमा अन्ननी अबगी बिहा बदलन उराहा फी दलालिन तहीम। वतज़ुन्नु, ज़ुन्न माना गुमान करणु, गुमान करण खे चइबो आहे। अबगी, अबगी माना हूंदी आहे तलाश करणु। उराहा, उराहा बि अफ़ाले कुलूब आहे। अफ़ाले कुलूब मंझां जी इल्म मुराद हूंदा रुयत बिल कल्ब, यानी दिलि सां ॾिसणु, उन जो मतिलबु माना हूंदा गुमान करणु। ठीकु आहे। तहीम, तहीम जी माना हूंदी आहे हैरान ऐं परेशान फिरणु। त हाणे शेर जो तर्जुमो कयो, वतज़ुन्नु सलमा, ऐं गुमान थी करे सलमा, सलमा शाइर जी महबूबा आहे। अन्ननी, त बेशक मां, अबगी बिहा, तलाश थो कयां, बिहा उन जे बदिले, बदलन कंहिं ॿिए खे। माना सलमा जो गुमान इहो आहे त मूं हाणे सलमा खे छॾे ॾिनो आहे, सलमा जी जॻह ते मां हाणे कंहिं ॿिए जी तलाश में, माना सलमा खे हाणे मूं छॾे ॾिनो आहे, हाणे मां का ॿी महबूबा तलाश थो कयां। सलमा ईअं सोचे थी। उराहा, गुमान थो कयां मां, फी दलालिन तहीम, त उहा गुमराहीअ में तहीम हैरान थी फिरे। त मतिलबु त माना मुंहिंजे गुमान मुताबिक़ त सलमा जो इहो ख़्यालु सही नाहे। सलमा इन पंहिंजे गुमान में, ख़्याल में ग़लति आहे। सलमा खां अलावा मां कंहिं ॿिए खे नथो चाहियां, मुंहिंजी मोहबत सिर्फ़ु सलमा सां ई आहे। त ठीकु आहे। शेर जो मतिलबु सम्झ में आयो? शेर में ॿ ॻाल्हियूं ज़िक्र कयूं वयूं। हिकिड़ी ॻाल्हि ज़िक्र कई वई त सलमा जेको गुमान थी करे त मां सलमा खे छॾे ॾिनो आहे ऐं मां कंहिं ॿीअ औरत जे चकर में आहियां। पोइ शाइर थो चवे त सलमा जो इहो गुमान सही नाहे, मुंहिंजी मोहबत सिर्फ़ु सलमा सां आहे, सलमा पंहिंजे गुमान में ग़लति आहे। सलमा हैरान ऐं परेशान फिरे थी, माना सलमा ग़लति गुमान करे थी। सलमा खां अलावा मां कंहिं ॿिए खे नथो चाहियां। शेर जो मतिलबु सम्झ में अची वियो? त पोइ वरी अॻिते ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। हाणे इन जॻह ते टे जुमिला आहिनि। पहिरियां ई ॾिसो कहिड़ा टे जुमिला आहिनि। हिकिड़ो जुमिलो आहे वतज़ुन्नु सलमा, सलमा गुमान थी करे, हिकु इहो जुमिलो आहे। ॿियो जुमिलो आहे अबगी बिहा, मां तलाश थो कयां इन जे बदिले कंहिं ॿी औरत खे। ठीकु आहे, इहो ॿियो जुमिलो आहे। टियों जुमिलो आहे उराहा। ठीकु आहे। कहिड़ा टे जुमिला थिया? हिकिड़ो वतज़ुन्नु सलमा वारो, ॿियो अबगी वारो, टियों उराहा वारो। हाणे उराहा जो अतफ़, उराहा टियों जुमिलो आहे। चई न त टे जुमिला ज़िक्र कया वेंदा त टे जुमिले जो अतफ़ माक़बल जे ॿिनि जुमिलनि मंझां कंहिं हिक ते करणु सही हूंदो, ॿिए ते करणु सही न हूंदो। सो ॿिए ते करणु सही नाहे, उन जे करे अतफ़ खे छॾियो वेंदो ता त इहो ग़लति गुमान मुखातब जो पैदा न थिए, ता त मुखातब ग़लति माना जुमिले मंझां अदा न करे सघे। हाणे उराहा जो अतफ़ तज़ुन्नु ते करणु सही आहे। छो सही आहे? त इहे ॿई जुमिला ख़बरिया आहिनि। ठीकु आहे। जॾहिं ॿिन्ही जुमिलनि में मुताबिक़त थी वई, ॿई जुमिला ख़बरिया आहिनि, त उन जो अतफ़ करणु सही
ऐं मानवी मुनासिबत बि आहे। कीअं मानवी मुनासिबत आहे त तज़ुन्नु सलमा जी माना आहे त माना सलमा गुमान थी करे, ऐं उराहा जी माना आहे मां उनखे गुमान थो कयां, त मानवी मुनासिबत थी वई न। ऐं हिन में मुस्नद ऐं मुस्नद इलैह में बि मुनासिबत आहे। कीअं त मुस्नद तज़ुन्नु में मुस्नद इलैह आहे हीअ ज़मीर, जंहिंमां मुराद आहे सलमा, त सलमा आहे महबूबा। ऐं उराहा, उराहा में जेको मुस्नद इलैह आहे उहो मुतकलिम जो ज़मीर आहे अना। अना मां मुराद शाइर आहे, मुहिब आहे। ठीकु आहे, त पहिरें जुमिले में मुस्नद इलैह महबूब आहे ऐं ॿिए जुमिले में मुस्नद इलैह मुहिब आहे। त हाणे जॾहिं महबूबा जो ज़िक्र कयो वेंदो त अज़ ख़ुदि मुहिब ज़हन में ईंदो न ईंदो, अची वेंदो न। ऐं जॾहिं मुहिब जो ज़िक्र कयो वेंदो, कंहिं आशिक़ जो ज़िक्र कयो वेंदो त अज़ ख़ुदि आशिक़ उहो ई थींदो जेको कंहिंसां इश्क करे, मुहिब उहो ई हूंदो जंहिंजी महबूबा हुजे। महबूबा खां सवाइ माण्हू मुहिब थींदो? ठीकु आहे। मिसाल ज़ौज मुड़ुसु उहो ई थींदो जंहिंजी घरवारी हुजे। अगरि घरवारी जो ज़िक्र कयो वेंदो त अज़ ख़ुदि तसवुरु उनजे मुड़ुस जे तरफ़ वेंदो त इन जो कंहिंसां निकाह थियल आहे, उन लाइ त हीअ कंहिंजी ज़ौजा आहे। जेकॾहिं कंहिंजे ज़ौज जो कंहिंजे मुड़ुस जो तसवुरु कयो वेंदो, उनजो ज़िक्र कयो वेंदो त अज़ ख़ुदि ज़हन उनजी घरवारीअ जे तरफ़ वेंदो त हिन उन औरत सां निकाह कंदो त पोइ त हीअ मुड़ुस जी सिफ़त सां मुतसिफ़ थी सघंदो। त ठीकु आहे, त हिननि मंझि मुस्नद इलैह मंझि बि मुताबिक़त आहे। त पहिरें जुमिले में मुस्नद इलैह महबूब आहे, ॿिए जुमिले में मुस्नद इलैह मुहिब आहे। त ठीकु आहे, त पहिरें जुमिले में ज़िक्र थो कयो वञे सलमा जे गुमान जो, ॿिए जुमिले में ज़िक्र थो कयो वञे मुहिब शाइर जे गुमान जो। त माना में मुताबिक़त बि थी ऐं जुमिलनि में मुताबिक़त बि आहे। त माना इन जॻह ते अतफ़ करणु सही आहे, लेकिन अतफ़ नाहे कयो वियो। हालांकि अतफ़ करण वारा उसूल मिलनि था, जुमिलनि में मुताबिक़त आहे, माना में मुताबिक़त आहे, ॿई जुमिला ख़बरीअ बि आहिनि, लेकिन अतफ़ नाहे कयो वियो। छो नाहे कयो वियो, इहा ॻाल्हि मुस्निफ़ ॿुधाए रहियो आहे। हिन जॻह ते अतफ़ छाजे लाइ न कयो वियो आहे। त जेकॾहिं अतफ़ कयो वञे हा, मतिलबु कीअं त इन चयो वञे हा व उराहा, हिते उराहा उराहा आहे, व नाहे, वाह हर्फ़ आतफ़ आंदो वियो आहे, नाहे आंदो वियो। माना अतफ़ जेकॾहिं कयो वञे हा ऐं व उराहा चयो वञे हा, कीअं व तज़ुन्नु सलमा अन्ननी अबगी बिहा बदलन व उराहा फी दलालिन तहीम। जेकॾहिं व उराहा चयो वञे हा त मुखातब जो थी सघे थो मुखातब इहो सम्झे हा त व उराहा जो अतफ़ तज़ुन्नु सलमा ते न आहे, पर अबगी बिहा जुमिले ते आहे। त मुखातब जो ज़हन तज़ुन्नु जे तरफ़ न वञे हा, अबगी बिहा जे तरफ़ वञे हा। जेकॾहिं मुखातब अबगी बिहा जे तरफ़ तसवुरु करे थो त इन जो अतफ़ अबगी बिहा ते आहे, त पोइ शेर जी सॼी माना ई तब्दील थी वञे हा। कीअं त पोइ शेर जी माना ॾिसो ईअं कयो, अतफ़ कयो त पोइ शेर जी माना कीअं थींदी, व तज़ुन्नु सलमा ऐं गुमान थी करे सलमा त अन्ननी त बेशक मां अबगी बिहा बदलन तलाश थो कयां उन जे बदिले में कंहिं ॿिए खे। व उराहा हिते वाव खे आणियोसि, माना अतफ़ कयोसि ऐं इन अतफ़ कयो अबगी बिहा ते, ऐं गुमान थो कयां मां उन खे फी दलालिन तहीम, त उहा गुमराहीअ में भटके थी पई। जेकॾहिं असां इन में अतफ़ नथा कयूं त पोइ माना सही थिए थी। जेकॾहिं अतफ़ था कयूं त पोइ माना इहा थी थिए त माना सलमा जे गुमाननि मंझां इहो उराहा फी दलाल तहीम, इहो बि सलमा जे गुमान में अची थो वञे। त माना सलमा जो हिकिड़ो गुमान त इहो आहे त मां उन जे बदिले में कंहिं ॿी औरत खे तलाश, ऐं उराहा फी दलाल तहीम, हालांकि इहो आहे शाइर जो गुमान, पर जेकॾहिं अतफ़ कंदासीं त पोइ इहो सलमा जो गुमान थी वेंदो। त सलमा इहो गुमान थी करे त मां उहा जेका हैरान ऐं परेशान भटके थी पई, फिरे थी पई। त अतफ़ करण जी सूरत मंझि इहो जेको गुमान आहे इहो सलमा जे गुमाननि में शामिल थी थो वञे, ऐं अतफ़ न करण जी सूरत मंझि इहो गुमान कंहिंजो शामिल थिए थो, गुमान कंहिंजो थिए थो, मुहिब जो, मुतकलिम जो। हालांकि आहे गुमान इहो शाइर जो, जेकॾहिं अतफ़ कंदासीं त पोइ इहो गुमान थी थो वञे सलमा जो। उन जे करे जॾहिं सलमा जो गुमान थींदो त उनजो शेर जो मक़सदु ई उलट थी वेंदो। उन जे करे इन जो अतफ़ असां
न कंदासीं। हालांकि अतफ करण वारी सूरत मिले थी, इन जो अतफ असां करे सघूं था। व तज़ुन्नु सलमा जे मथां। सम्झ में आयो? हाणे इहा ई ॻाल्हि वरी मुसनिफ़ इन शेर जी तशरीह में सम्झाए थो। फ़ा जुमिला तो उराहा, पोइ जेको उराहा वारो जुमिलो आहे, माना टियों जुमिलो, यसिहु अतफ़ुहा अला तज़ुन्न, सही आहे उनजो अतफ़ करणु तज़ुन्न ते, माना तज़ुन्न सलमा वारे जुमिले ते इन जो अतफ़ करणु सही आहे। कीअं अतफ़ करणु सही आहे उहा सम्झायमि ॻाल्हि। लाकिन यमनउ मिन हाज़ा, लेकिन रोके थो इन खां तवहुमुल अतफ़ अला जुमलत अबगी बिहा, वहम पैदा थी वञणु अतफ़ करण सां उन जुमिले अबगी बिहा वारे जुमिले ते, माना अतफ़ कंदासीं त पोइ थी सघे थो मुखातिब खे इहो वहम पैदा थिए त इन जो अतफ़ अबगी बिहा बदलनि वारे जुमिले ते अतफ़ आहे। फ़तकून जुमिलतु सालिसतु मिन मज़नूनात सलमा, पोइ थी वेंदो इहो जेको टियों जेको जुमिलो आहे, माना उराहा फी दलाल तहीम, इहो टियों जुमिलो थी वेंदो सलमा जे गुमाननि मंझां। जॾहिं सलमा जे गुमाननि मंझां थी वेंदो त पोइ मतिलबु इहो थींदो त माना सलमा जो इहो गुमान आहे त मां उनखे गुमराह थो तसवुरु कयां। हालांकि इहो सलमा जो गुमान न आहे, इहो मुतकलिम पंहिंजो गुमान बयानु करे रहियो आहे। सो अतफ़ करण ऐं न करण सां उनजो मक़सदु तब्दील थो थी वञे, सो उनजे करे अतफ़ न कयो वेंदो। ठीकु आहे। मां अनहु लईस मुराद, बावजूद इनजे त इहो नाहे मुराद। व युकाल, ऐं चयो वेंदो आहे बैन जुमलतैन फी हाज़ल मौज़, ॿिनि जुमलनि जे दरमियान हिन जॻह में शुबहे कमाले इनकिताउ आहे, उन जे करे अतफ़ नथो कयो वञे। फ़सुल जी आख़िरी सूरत, 5 सूरत। अल ख़ामिस अल्लाह यक़्सिदु तशरीकल जुमलतैन फ़िल हुक्म लिक़ियाम मानिइन कक़ौलिही व इज़ा ख़लो इला शयातीनिहिम क़ालू इन्ना मअकुम इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन अल्लाह यस्तहज़िउ बिहिम फ़जुमलतु अल्लाह यस्तहज़िउ बिहिम ला यसिहु अत्फ़ुहा अला इन्ना मअकुम लिइक़्तिज़ाइही अन्नहु मिन मक़ूलिहिम वला अला जुमलत क़ालू लिइक़्तिज़ाइही अन्न इस्तिहज़ाउल्लाह तआला बिहिम मुक़य्यद बिहाल ख़ुलुव्विहिम इला शयातीनिहिम व युक़ालु बैनल जुमलतैन फ़ी हाज़ल मौज़िअ तवस्सुत बैनल कमालैन। 5 सूरत इहा आहे त मुख़्तलिफ़ जुमिला ज़िक्र कया वञनि था, 3 जुमिला। पोइ जेकॾहिं असां उन में जो अतफ़ कयूं था हिकु जुमिले जो ॿिए जे मथां, त पोइ उन में जुमिलनि में शिरकत पैदा थी वञे, हिकिड़े जुमिले जी शिरकत ॿिए जुमिले सां पैदा थी वञे। सो उन शिरकत खे ख़तमु करण जे लाइ तव्हां त इन जुमिलनि जो पाण मंझि शिरकत पैदा न थिए, पाण में रब्त पैदा न थिए, पाण में ताल्लुक़ पैदा न थिए, सो उन जे करे असां उन मंझां अतफ़ खे छॾे ॾींदा आहियूं। मिसाल इन जो ॾिसो, क़ुरान करीम में जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो व इज़ा ख़लौ इला शयातीनिहिम क़ालू इन्ना मअकुम इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन अल्लाह यस्तहज़िउ बिहिम। हाणे हिते ज़िक्र कयो वियो आहे अल्लाह यस्तहज़िउ बिहिम, वल्लाहु यस्तहज़िउ बिहिम ज़िक्र नाहे कयो वियो, वाव हरफ़ आतिफ़ खे नाहे आंदो वियो, हिते फ़सुल कयो वियो आहे, वसल नाहे कयो वियो। इन जो छा वजह आहे, उहा ॻाल्हि मुसनिफ़ इहो उसूल बयानु करे रहियो आहे त जेकॾहिं हिते वल्लाहु यस्तहज़िउ बिहिम चयो वञे हा त पोइ इन जो या त असां अतफ़ कयूं हा मथे जेको जुमिलो आहे इन्ना मअकुम, या वरी इन जो अतफ़ थिए हा वइज़ा ख़लो इला शयातीनिहिम खां पोइ क़ालू इन जुमिले ते, या इन्ना मअकुम ते इन जो अतफ़ थिए हा। त जेकॾहिं असां वाव खे आणियूं त पोइ उन जी माना में तब्दीली थी वञे, माना इन जी ग़लति थी वञे। पोइ कीअं, हाणे मिसाल वाव खे आणियो पोइ उन जी ॾिसो त माना में कीअं फ़र्क़ु पैदा थिए थो। हाणे जेकॾहिं असां कयूं वल्लाहु यस्तहज़िउ बिहिम, ऐं अल्लाह ताला इस्तिहज़ा जो बदिलो ॾिए थो उन्हनि खे, माना अचे थी न आयत जी वइज़ा ख़लो, इहा मुनाफ़िक़नि जी ॻाल्हि आहे। जॾहिं मुनाफ़िक़ मिलनि था इला शयातीनिहिम पंहिंजनि शैताननि जे तरफ़, माना पंहिंजनि सरदारनि सां,
त कालू उहे चवनि था उन्हनि पंहिंजनि सरदारनि खे त इन्ना मअकुम बेशक असां तव्हां सां गॾु आहियूं। इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन बेशक असां इस्तिहज़ा कंदड़ आहियूं मुस्लमाननि सां। अल्लाह यस्तहज़िउ बिहिम ऐं अल्लाह ताला बदिलो ॾिए थो उन्हनि खे उन्हनि जी इस्तिहज़ा जो। अल्लाह उन्हनि सां इस्तिहज़ा करे थो। इस्तिहज़ा करण जो मतिलबु आहे अल्लाह उनखे इस्तिहज़ा जो बदिलो ॾिए थो। इस्तिहज़ा जो बदिलो ॾियण जो मतिलबु आहे त माना अल्लाह ताला उन्हनि खां पंहिंजी रहमत खे ख़तमु थो करे छॾे। अल्लाह ताला उन्हनि ते पंहिंजी रहमत नाज़िल नथो करे। त हाणे जेकॾहिं हिते हुजे हा वल्लाहु यस्तहज़िउ बिहिम, जेकॾहिं वाव आतिफ़ा अचे हा त पोइ या त इन जो अतफ़ थिए हा मथनि जुमलनि मां इन्ना मअकुम जे मथां, या त इन जो अतफ़ थिए हा कालू जे मथां। जेकॾहिं इन्ना मअकुम जे मथां इन जो अतफ़ थिए हा त पोइ इन जी माना इहा थिए हा त इहो जेको कौल आहे अल्लाह यस्तहज़िउ बिहिम, पोइ इहो बि मुनाफ़िकनि जो कौल शामिलु थिए हा। कीअं माना कयो ॾिसो, कालू त उन जो इन्ना मअकुम मुनाफ़िक था चवनि त असां तव्हां सां गॾु आहियूं। पंहिंजनि उन सरदारनि खे था चवनि त असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं असां मुस्लमाननि सां मज़ाक़ कंदड़ आहियूं। ऐं हिते हाणे अतफ़ कयो वल्लाहु यस्तहज़िउ बिहिम ऐं अल्लाह ताला उन्हनि खे इस्तिहज़ा जो बदिलो ॾिए थो। त पोइ माना इहो चवणु कंहिंजो आहे? मुनाफ़िकनि जो। माना अल्लाह यस्तहज़िउ बिहिम इहो बि पोइ मक़ूलो बणिजी वञे हा मुनाफ़िकनि जो। हालांकि इहो मक़ूलो कंहिंजो आहे? इहो अल्लाह जो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त अल्लाह ताला इन्हनि मुनाफ़िकनि खे उन जी इस्तिहज़ा जो बदिलो ॾिए थो। जेकॾहिं असां आतफ़ कंदासीं त पोइ इहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो मक़ूलो न बणिजंदो, पोइ इहो मक़ूलो बणिजी वेंदो मुनाफ़िकनि जो। सो उन जे करे इन जो तव्हां त ॿिनि जुमिलनि में शिरकत न थिए, अतफ़ कंदासीं त ॿिनी जुमिलनि में शिरकत पैदा थी वेंदी न, त इहो मक़ूलो मुनाफ़िकनि जो ई बणिजी वेंदो। त ॿिनि जुमिलनि में शिरकत पैदा थी वेंदी त मतिलबु मफ़हूम में अलॻि थी वेंदो, ग़लति थी वेंदो। सो ॿिनि जुमिलनि में शिरकत ख़तमु करण जे लाइ असां अतफ़ खे ख़तमु कंदा आहियूं, असां अतफ़ न आहियूं कंदा। जेकॾहिं इन जो अतफ़ कयो वञे कालूअ जे मथां त पोइ वरी इन जी माना थी वेंदी त इहो पोइ वरी जुमिलो थी वेंदो मुक़य्यद। कीअं मुक़य्यद थी वेंदो? ॾिसो वइज़ा ख़लो इला शयातीनिहिम, इहो छा आहे त जॾहिं उहे मुनाफ़िक पंहिंजनि सरदारनि सां ख़ुलवत में मिलनि था, तन्हाईअ में मिलनि था, त पोइ तन्हाईअ में ईअं था चवनि त असां तव्हां सां गॾु आहियूं मुस्लमाननि सां असां। पर जॾहिं आम सभिनि जे साम्हूं पंहिंजे सरदारनि सां मिलनि था त उते पंहिंजी मुनाफ़िक़त ज़ाहिर कनि था? नथा कनि। जॾहिं सरदारनि सां तन्हाई में मिलनि था, ख़ुलवत में मिलनि था, त पोइ उते चवनि था त असां तव्हां सां। त पोइ इहो अल्लाह यस्तहज़िउ बिहिम वारो जुमिलो बि इन ख़ुलवत सां मुक़य्यद थी वञे हा। त माना जॾहिं इहे मुनाफ़िक ख़ुलवत में आहिनि त पोइ अल्लाह ताला उन्हनि खे इस्तिहज़ा जो बदिलो ॾिए थो। हालांकि अल्लाह ताला जी रहमत खां उहे हर वक़्तु महरूम रहनि था, चाहे ख़ुलवत में हुजनि चाहे शिरकत में हुजनि। अल्लाह जी रहमत खां उहे महरूम आहिनि। त जेकॾहिं असां कालूअ ते अतफ़ कंदासीं त पोइ इहो मुक़य्यद थी वेंदो ख़ुलवत सां, पोइ बि इन जी माना ग़लति थी वेंदी। ऐं जेकॾहिं असां इन जो अतफ़ कंदासीं इन्ना मअकुम ते त इहो पोइ मुनाफ़िकनि जो मक़ूलो थी वेंदो, पोइ बि इन जी माना ग़लति थी वेंदी। सो उन जे करे इन जॻह ते अतफ़ खे तर्क कयो वियो आहे। सम्झ में आयो? छो तर्क कयो वियो? त ॿिनि जुमिलनि जे दरमियान इश्तिराक पैदा न थिए। जॾहिं ॿिनि जुमिलनि में इश्तिराक पैदा थी वेंदो, जेको इश्तिराक माना ऐं मफ़हूम खे ग़लति तरफ़ जे तरफ़ वठी वेंदो, त पोइ उन इश्तिराक खे ख़तमु करण जे लाइ असां अतफ़ न कंदासीं, अतफ़ खे तर्क कंदासीं, यानी कि असां फ़सुल कंदासीं, वसल न कंदासीं। सम्झ में आयो? हाणे इहा आहे, ॾिसो तर्जुमो ॾिसो। अल ख़ामिस, 5 सूरत, फ़सुल जी 5 सूरत, यानी अतफ़ न करण जी 5 सूरत कहिड़ी आहे? त अल्लाह युक़सद, थी त न कसद कयो वञे, तशरीकुल जुमलतैन, ॿिनि जुमिलनि जो शरीक थियण जो, फ़ी हुक्म, हिकु हुक्म में, लिक़ियाम माने जे हुजण जे करे, यानी कि माना में मुनासिबत न हुजण जे करे। कक़ौलिही तआला, मिसाल जीअं अल्लाह ताला जो कौल आहे, वइज़ा ख़लो इला शयातीनिहिम क़ालू इन्ना मअकुम इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन अल्लाह यस्तहज़िउ बिहिम। हिते वल्लाह नाहे, अतफ़ नाहे कयो वियो। छो?
त फ़जुमिलतु अल्लाह यस्तहज़ि बिहिम ला यसिहु अतफ़ुहा अला इन्ना माकुम। इन में जेको जुमिलो आहे अल्लाह यस्तहज़ि बिहिम, नाहे सही उन जो अतफ़ करणु इन्ना माकुम वारे जुमिले ते। छो त इन्ना माकुम वारे जुमिले ते अतफ़ कंदासीं त पोइ छा मतिलबु थींदो त इहो मक़ूलो मुनाफ़िकनि जो आहे। लिइक्तिज़ाइही वास्ते चाहण इन ॻाल्हि खे त अन्नहु मिन मक़ूलिहिम, त इहो उन्हनि जो मक़ूलो आहे, यानी मुनाफ़िकनि जी इहा ॻाल्हि आहे। वला अला जुमिलत कालू, ऐं न कालू वारे जुमिले ते असां इन जो अतफ़ करे सघंदासीं। जेकॾहिं असां कालू वारे जुमिले ते अतफ़ कंदासीं पोइ छा माना थींदी? लिइक्तिज़ाइही अन्न इस्तिहज़ाउल्लाह ताला बिहिम, वास्ते जुमिले जो चाहण इन माना खे त इस्तिहज़ाउल्लाह अल्लाह ताला जो इस्तिहज़ा जो बदिलो ॾियणु बिहिम उन्हनि मुनाफ़िकनि खे मुक़य्यद आहे इहो बेहाल ख़ुलविहिम उन्हनि जी ख़ुलवत जी हालति में इला शयातीनिहिम पंहिंजे शैतान जे तरफ़ पंहिंजे सरदारनि जे तरफ़। वयुकाल ऐं चयो वेंदो हिन जॻह ते त बैनल जुमिलतैन, इन ॿिनि जुमिलनि में जे हिन जॻह ते तवसुत बैनल कमालैन, ॿिनि इहो न तवसुत आहे बैनल कमालैन, कमालनि में तवसुत आहे, यानी न इहो इत्तिसाल कमाल आहे ऐं न वरी इत्तिसाल इनकिताब आहे, पर इन में तवसुत आहे, यानी ॿिन्ही दर्जनि जे दरमियान आहे। सो उन जे करे असां इन में अतफ़ खे छॾे ॾिनो आहे।